ये हमारा आजू-बाजू से अच्छा तो आप ये मिट तो वो यानी दादा मलानी साहब बजा बिल्कुल उन्हें असांजा मनोहर बोधानी साहब श्री मलम असांजा दादा लीलाराम साहब पाण मोकिलियो आहे सिंधीअ जी हिकु झूलेलाल जी धर्मशाला ठाहिण में जेको उन्हनि पाण मोकिलियो आहे दादा लीलाराम साहब गुड़िया भावना लेडवानी नीलकंठ लेडवानी जी भाभी साड़ा पावन जी ब्याह कौन दिलीप लालवानी जी नीलकंठ लेडवानी साहब आर्य गुरु जी साहब जॾहिं जॾहिं बि शूटिंग ते एतिरो बिज़ी हुया चवनि पिया नाची सघंदमि तीअं बि असां वटि पहुता मां संपति जो मां दिल्ली ताईं हूंदी हुई केॾा विशाल घुराई पर दादा जन कॾहिं उहा एक्सेप्ट न कई पर अॼु मां तव्हांखे अर्ज़ु कंदो हिकिड़ो फोटो हुननि जी तस्वीर आहे जेका तव्हां असांजे संस्थान में हथ रखियो आहे उहो सर्टिफिकेट तौर में जॾहिं अमां जो हथु आहे अमां जी तस्वीर आहे मां अर्ज़ु कंदो उहो पाण सां गॾु असां अंगीकार कयो तुलसी के पत्ते दा मेहरबानी हरे गुरु जी एक स्मृति चिन्ह अमां जो लैंप हरे गुरु जी के ऐं असांजे संस्थान में जो सदैव ये असांजी वॾी पीढ़ी एमां मारे पुट खे बि अर्ज़ु कंदो ऐसे दादा हा ठीकु शुक्र दादा ओ दादा थोड़ा साइड में हो जाओ दादाजी अरे काम करो इसमें साइड देते बैठू भाई असांजो प्यारो सुनील दुसेजा प्यारो भरत गंगोत्री ऐं जेके सभई प्यारा भाई नाला मूंखां भुलिजी विया वाह वाह दुसेजा साहब न रहंदा कुझु विरोध छा लाइ पर नालो हमेशह लाइ क़ाइमु थी वियो जेसिताईं सूरज चंड तारा रहंदा हिननि प्यारनि जा नाला रहंदा हा साईं तॾहिं चवंदासीं सॼण साईं वाह वाह सजन साईं भाई साहब
हिकिड़ी फरमाइश थी आई आहे उहा पूरी अपनी मल मीरा जीअं कृष्ण जे अॻियां नची तीअं झूलेलाल जे अॻियां नचंदा हरान में ॻाल्हि जाने जेको बाबा जे तो नालो लखणो यार सुन न मगो न वई कमे त नची कर पो ओ साईं आयो ओ साईं आयो ओ साईं आयो ओ साईं आयो हिकु हरिया 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 साईं दे हरिया 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 हिकु हरिया हरिया न चलो तो भाई साहब घरे जानी भाई सुन ले हजार है यार ये जाके शाबाश अल वरी भी जो पूरी बना से हाँ थोड़ो 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 सुरी वेओ जगह जाम पया उल्लासनगर में जेतिरे माण्हू खे जगह मिलंदी आहे जल्दी वेलारे छॾींदो आहे वाह बिल्कुल सही ॻाल्हि आहे इन एतिरो जगह बि मिले भिटी में न छॾींदा आहिनि तव्हां हेॾो खिलारे छो छॾियो आहे तव्हां थोरो अंदर ठही वियो पहिरियों मां ॾिसां अञा सुरो थियो त ॿाहिरि मां असांजी छोकिरियूं बीठियूं उनखे त वेनी वधंदी ॾिसंदा न जीअं जीअं जॻह ठाराईंदा वेंदा आहिनि तीअं भई घणा 3 लख जा 8 लख पोइ माना हे तव्हांखे न सुरी वेंदो न
त हिकु अखर सत्संग जो ॿुधंदो त अठनि जहिड़ो तव्हांखे सम्झ में ईंदो। थोड़ी थोड़ी जगह जान क्यों थोड़ी जगह हिकिड़े सभई चवनि आयो लाल चओ झूलेलाल आयो लाल चओ झूलेलाल लाल जा जाती चओ झूलेलाल असांखे ॾाढो आनंद लॻो पिया गोड़ लॻो पियो आनंद लॻो पिया गोड़ जो गोड़ जो आनंद आनंद सां ॻाल्हायो सौ ॻाल्हायूं सिधो ॻाल्हायूं कीअं भाई साईं बिल्कुलु वाह ईअं गोड़ जो नालो खणंदासीं तव्हांखे असांखे चवंदा तव्हां केतिरो गोड़ कयो आहे वाह वाह पकड़ा का थियण माइक ते गोड़ लॻियो इन करे ॻाल्हाइणो आहे। पहिरीं मां ख़ाली 10 मिंट वठंदुसि दीपक रोहरा को मां चयो भाई सुठो लॻो पिया त सुठी ॻाल्हि लॻी पई आहे चई न ईअं ॻाल्हि कोन थींदी 10 मिंट ख़ाली तव्हां वठो 10 मिंट खां पोइ असां बि प्रोग्राम खे थोरो वेठा आहियूं। बाबू को बुधाई का बिहार लिखे बिहार वेहो हां मुझे घर के बाहर लगिया लखनऊ जी करे बाहर विसाए मुझे घर के बाहर लगिया काठ विझी करे विसायो वो को तोरे गांव में अची करे चए तो अरे भाई मुझे घर के बाहर लगिया मुझे घर में काठ विझी करे बाहर विसायो हमको तो दर बंद करे हे केरो संतवा हे केरो फकीरवा अल्लाह के को बाती बरे सगरी काठ तो जाए हमको दर बंद तो कंदो वने हिकड़ी कन्या महल जे अंदर मथो आवाज बुधवा संत जो आवाज बुधवा रे प्यारा हलिया कमात जी बाहि विसाया संत के अंदर सतु कदे टोपी दे विहारे करे कन्या उहा अंदर वया अंदरू वनी करे 4 फुलका पचाए करे भाजी रखी करे हाँ संत फकीर पाके बाटे विसा हे काठू हुटू जो अन्न थी हे काठू जो अन्न खाई करे ना खाए दियो संत पूछे तो मुझा पार मुझा पुत्र तुझी उम्र घणिया चेती मुझी उम्र जे काए 22 साल तो ठीक है तुझे सस जी उम्र मुझे सस जी उम्र 4 साल सस न बुधे जी छोरी मां तो कुंवड़ी मां नंढी 4 साल ठीक है अचे से सौरो न सिद्धो करे वरी अब बात तुझे घोट जी तुझे घोट साल अके सौरो घर मां ये कदनी मां सौरो गए तुझी सौरे जी उम्र घणी पीछे मुझो सौरो जायो ही कोने
मुझो सारो जायो ही कोनी क्यों संत चे तो पुटना है आखिरी सवाल पूछने में मां वञा थो संत पूछे तो आखिरी पुट ॿुधा त पारू तो थी खाए किन सॼो थी खाए काचो थी खाए जेती मुंहिंजा संत बाबल मां त पारू तो थी खावां ससु जो ॿुधो त हेॾा कीअं जा किन काने कॾहिं असां फुड़को न रखियो आहे हीअ असांजी गिला थी करे अहिड़ी छोरी असांखे घर न खपे आयो सहुरो अॻा वञी पेकनि में पइजी वई हाणे मुखी चौधरी सभई वेची विया फ़ैसिलो अॻे मुखी चौधरी कंदा हुआ अॼु उन छोकिरीअ खे भरीअ पंचायत में घुरायो आहे भाई पुट तो ये घर चया तेसी मां बाबा चया सच पूरी पंचायत में कू न गाइनम अॼु सूमर जा विर्त पूरा कया थी मां अॼु चौमासे जा विर्त पूरा करे घर आया ता मूंखे घुरायो मां कूड़ न ॻाल्हाईंदसि बराबर मां ये घर चया त मुंहिंजी उमिरि जेका आहे पोइ पंहिंजी घटि छो ॿुधाई आहे 5 साल ऐं चइजे त तुंहिंजी ससु 2 सालनि जी आहे तुंहिंजो घोटु साल जो आहे ऐं और जाए कोने एती संतो भाई कई चौ मां बराबर की चवा ताजे सामू भी चवा थी ताजे सामू भी चवा थी ताजे सामू चवा थी करम कमाए वई करम कमाए वई शिव के मनाए वई बुधाया कहानी दादी रुक्मणी देवी हुई ज्ञानी दादी रुक्मणी हुई ज्ञानी करम कमाए वई शिव के मनाए वई कहरी बुधाया कहानी दादी रुक्मणी हुई ज्ञानी दादी रुक्मणी हुई शिव के मनाए मोहब्बत जो जाम पिताई मोहब्बत जो जाम पिताई करम कमाए वई शिव के निधाए वई कहरी बुधाया कहानी हुई ज्ञानी दादी रुक्मणी देवी हुई ज्ञानी सच बुधा ये घर तो चया जेती मां बाबल बराबर चया बराबर क्या की को छोरी तुमरे वडिया मुखा जाम वडिया को किए चई अजुवा नींदरी मुखी पहचान घर सभा में ज्ञान देती बुधाए थी गई जेती मां मुझी उम्र बराबर मुझी मां मुझे 5 साल का शिव जे मंदिर में वठी हलंदी तबे 5 साल मुझा वया बाकी मुझी उम्र ई आहे जो मां जो नितनेम बराबर ये ज्ञान खणण जी गाल तव अरे पो तुझी ससु के मुझे 2 साल थिया ने शादी कई पो मां जो नेम हुयो मंदिर में वञण जो पो 2 साल मुसां गॾु हलंदी हीअ बि तॾहिं उते खाई मां अमारो कुमणीअ वठी वेंदी हुअसि उते वञी इहो ज्ञान सिखियो